अस्सलाम वालेकुम। असां सां गॾु आहे डॉक्टर लखमीर पलारी साहिबु, कोस्तान बचाव एक्शन कमेटी जो सदर। ऐं साईं जिन खां कुझु असांजे ज़हन में कुझु सुवाल पुछंदासीं। डॉक्टर साहिबु, जीअं त हितां जे चूंडियल MP ज्ञानचंद इसरानी आहे, पर कोटली मां चूंडियल MP ऐं इलाइक़े जे बासर शख़्सियत मलिक असद सिकंदर साहिबु चयो आहे त आऊं जेको सो कोस्तान जो रखवालो आहियां, हिते मुंहिंजा राज्य भाग रहनि था, ऐं चपे चपे जो हिफ़ाज़त कंदुसि। उन खां पोइ तव्हांजे तहरीक जो कहिड़ो जवाबु रहे थो? छा तव्हां 12 तारीख़ ते जेको तव्हांजो रिथल आहे, जेको झरणो थाणे बुलाखान में, उहो कंदो या उनखां विथड्रा कंदो? अदा महिरबानी सॉन्ग न्यूज़ जी जिन असांखे मौक़ो ॾिनो। अदा अर्ज़ु इहो आहे त असां मलिक साहिब जी अपील खे जेको आहे सो एहतराम जी नज़र सां ॾिसूं था। जी जी, वो मेन स्ट्राइक ऑर्डर आहे असांजो कोस्तान जो। असां चऊं था त असांजी बि मालिकी उहे कनि आहिनि, कोस्तान जे माण्हुनि जी, कोस्तान जे नंढनि धंधनि जी बि उहे मालिकी कनि। 12 तारीख़ ते जेको असांजो एहतिजाज रखियल आहे, जेकॾहिं इंतज़ामी तौर ते के ॻाल्हियूं थियनि थियूं मलिक साहिब जी सालगीअ में, त असां हुन एहतिजाज खे रोके सघूं था। एहतिजाज इन्हनि लाइ हूंदो आहे त जीअं केरु नोटिस वठे, केरु उन ते एक्शन वठे। जेकॾहिं उन एहतिजाज जो केरु नोटिस वठे थो त असांखे एहतिजाज खे रोकण में को मसइलो न आहे, असां हुनखे मुलतवी सघूं था, मुअतल करे सघूं था। अच्छा, माना अञा तव्हां उनखे कैंसिल करण जो न ॾिठो आहे? को अहिड़ो कोन्हे प्लान को? उन जेको 12 तारीख़ वारो जेको तव्हांजो थाणे बुलाखान में जेको रैली आहे, उनखे तव्हां अञा कैंसिल न कयो आहे? साईं, असां तव्हां अॼु सुबुह राब्ता आहिनि जी जी, त DC जेको आहे सो मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हाइण चाहे थो, मलिक साहिब जी हिफ़ाज़ती जो किरदारु अदा करनि था। जी जी, त असां बिल्कुलु अॼु पंहिंजो वाज़े मौक़िफ़ कंदासीं। शाम जो जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं थियनि थियूं तॾहिं बि दोस्तनि खे आगाह कंदासीं, जेकॾहिं ॻाल्हियूं नथियूं थियनि तॾहिं बि दोस्तनि खे आगाह कंदासीं। साईं, हिकिड़ी ॻाल्हि आम माण्हू जेको सोचे थो कोस्तान जो, त कोस्तान जो हितां सदाईं मलिक साहिबु कामयाबु थींदो रहियो आहे, हितां हुनजा राज भाग आहिनि ऐं हुन सां कोस्तान सां तमामु गहिरो वास्तो आहे। ऐं कुझु माण्हू तजदीनगार इहे चवनि था, अगरि का गैर आबादी हिते आबाद थिए थी बेरा टाउन जे ज़रिए या कंहिं ॿियनि स्कीमनि जे ज़रिए, त सभ खां वधीक ॾिठो वञे त नुक़सानु मलिक साहिब जो थींदो। डायनामिक चेंज थींदा वग़ैरह, इलेक्शन वग़ैरह जा। जॾहिं मलिक साहिबु उन ॻाल्हि खे हैंडल थो करे त बाबा जेको सो अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजी DC सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन खां पोइ जे तव्हां तहरीक जा वग़ैरह कयो था, त पोइ माण्हुनि जूं ज़हन में इलाही सवाल उभरनि था, पोइ इन जा के मक़सद ॿिया थी सघनि था। छा तव्हांजा के ॿिया बि मक़सद आहिनि छा? असांजो मक़सद इहो आहे त कोस्तान जे माण्हुनि खे मालिकाना हक़ मिलनि, असांजा दोस्त रजिस्टर थियनि, ऐं जेके मक़ामी माण्हुनि सां नाजाइज़ियूं थियनि पियूं इंतज़ामी तौर ते उन्हनि जो को हल निकिरे। इन खां अलावा असांजो को बि मक़सदु कोन्हे। मक़सदु जेकॾहिं मलिक साहिबु इन्हनि सभिनी शयुनि जी पाण गारंटी ॾिए थो त एहतिजाज खे मुअतल करे सघूं था, जीअं तव्हांखे मूं पहिरीं चयो आहे। मलिक साहिब त गारंटी ॾिनी आहे त आऊं चपे चपे जी हिफ़ाज़त कंदुसि, उन खां पोइ कहिड़ो जवाबु आहे? उन खां पोइ इहो जवाबु आहे त मां उन जी का रिटर्न में का ॻाल्हि थिए, को उन ते को अमल थिए। मलिक साहिब बयान जारी थियो असांजे एतराज़ में वरितो वञी कोस्तान बचाव एक्शन कमेटी खे। ऐं कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके आवाम जे करण जा हूंदा आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जो 100 मजबूरियूं थी सघनि थियूं। जेसिताईं अवाम पंहिंजे मसइलनि लाइ उथी खड़ो न थींदो, तेसिताईं चूंडियल नुमाइंदे खे मौक़ो न मिलंदो उन्हनि जे मसइलनि खे ॻाल्हाइण जे लाइ। न, मलिक साहिब जॾहिं पंहिंजी लेटर पैड ते उहो जारी कयो आहे, उन खां पोइ त जवाबु उन खां पोइ वधीक रिटर्न में छा थी सघे थो? जी साईं, मलिक साहिब पंहिंजे प्रेस रिलीज़ पंहिंजी लेटर पैड ते लिखियो आहे त बाबा कोस्तान जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फ़र्ज़ु कयां थो ऐं कंहिं बि तरीक़े जी ज़रूरत न आहे। उन खां पोइ जवाबु ठही सघे थो? जी साईं, आवाज़ु अचे पियो? साईं सां वरी राब्तो कयूं था। जी 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 साईं, हिकिड़ो ॿियो बि सवाल, ॿियो बि सवाल हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में आहे।
माण्हू चवनि था त डॉक्टर लखमीर पालारी जेको सो झंपीर जो आहे, असांजे डिस्ट्रिक्ट जो न आहे, उनखे कहिड़ो दर्द आहे या छा आहे, कुझु अहिड़ा सुवाल उथनि था त न ही को इन जो मक़सदु को ॿियो आहे, इन बारे में थोरो वाज़े कयो। इहा ॻाल्हि माण्हू बिल्कुलु ग़लति था चवनि। जमपीर में आउं पढ़ियो ज़रूरु आहियां, मुंहिंजी शागिर्दी जो ज़मानो जमपीर में गुज़रियो आहे। बाक़ी आउं बेसिकली तौर ते नूरियाबाद जो आहियां, कोट करम खान पालारी जो रहवासी आहियां। मुंहिंजो वॾी महिरबानी साईं डॉक्टर साहब, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। दर्द आहे या साईं तव्हांजो थोरो आवाज़ ड्रॉप